साईं शेर अली मेतलो साईं जे घर में, साईं एडवोकेट शफकत अली एडवोकेट शफायत अली साईं जे घर में, बाबा वॾो बाबा अलादीनो मेतलो साईं जे घर में महबूब जी लख सलवात थी आहे ऐं रोज़ेदारनि जी इफ़्तारी थी आहे। ओ मौला साईं वारनि जो अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा। ओ मौला ए करीम साईं अलादीनो मेतलो साईं के, साईं शेर अली मेतलो साईं के, साईं जे सभिनी भाइरनि खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा। एडवोकेट शफकत अली साईं के, एडवोकेट शफायत अली साईं के, साईं जे सभिनी भाइरनि खे ओ मौला क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे अमान पनाह में तुंहिंजे सामाइलनि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजां दुश्मन दूर फरमा। मौला हिननि जे रोज़गारनि में रोज़ीअ में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतूं गंज 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 अता फरमा। बिलावल साईं जेका डिग्री थो करे उन में पोज़ीशन सां खटे पास थे ऐं वॾो ऑफिसर थे, अॼु इहा दुआ बि क़बूल फरमा। ओ मौला असांखे रमज़ान जा सभई रोज़ा रखण नसीब फरमा। अॼु जेके बि दुआ में वेठा आहियूं रब अॼु असां सभिनी जो बेड़ो तार, मौला अली जो वास्तो थी असांजो बेड़ो तार। ओ मौला महबूब जी उम्मत खे कुरान पाक जे हुक्म खे मञण जी सादत नसीब कर। उम्मत सॼी कुरान खे मञे, कुरान फिरकनि खां मना थो करे, नबी साईं मना कई आहे, हर दौर जे वली मना कई आहे। आका जी उम्मत खे फिरके वारत खां निजात अता फरमा। सॼे पाकिस्तान में, सऊदीअ में, ईरान में, इराक में, शाम में, फ़लस्तीन में, मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि। इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी वाला आलिही वसल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे